कंबर में सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां सारियुनि जा मुनासिब अघ न मिलण ऐं गैर क़ानूनी कटौती ख़िलाफ़ जनाह खां प्ले कार्ड खणी रैली कढी नारेबाज़ी कंदे डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब अॻियां धरणो हयो। उन मौक़े ते मोहम्मद हयात तुंजो, अल्लाह बख्श जागीरानी, अहमद अली मस्तोई ऐं ॿियनि चयो त कंबर शहदादकोट ज़िले जे सेलर कारखाने मालिकनि हिक हटी क़ाइमु करे हिक तरफ़ सारियुनि जा अघ घटि करे छॾिया आहिनि त वरी ॿिए पासे गैर क़ानूनी गैर शरई कटौती करे हारी आबादगारनि जो मुआशी क़तल करे रहिया आहिनि, जेको ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे। अहिड़े अमल सां ज़राअत तबाह थी वेंदी, हारी आबादगार कर्ज़ी कंगाल थी मुआशी परेशानियुनि में मुब्तला थी वेंदा। हिननि सिंध सूबे जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त कटौती ख़त्म करे हारी आबादगारनि खे सारियुनि जा मुनासिब अघ ॾेई खेनि परेशानियुनि खां बचायो वञे। कैमरामैन शोएब अहमद सां गॾु मोहम्मद मिठल कोसो, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कोशिश डिजिटल, कंबर शहदादकोट।